बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं अवां जी महिरबानी जो अवां शिकारपुर जे एक तारीख़ी ऐं क़दीमी राव बहादुर ओधोदास ताराचंद जे जोड़ियल अस्पताल ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, जेका अस्पताल ॾेहा ॾेह मशहूर ही ऐं ॾोराहं इलाइक़नि खां माण्हू अची करे हितां इलाज कराए ऐं सेहतियाब थी वेंदा हुआ। अॼु बदकिस्मती सां उहा ई अस्पताल जंहिंखे माण्हू सिर्फ़ इलाज जे ख़ातिर न बल्कि ॾोराहं इलाइक़नि खां अची करे उन जी ख़ूबसूरती, उन जी बिल्डिंग, उन जा जेकी अंदरि जा हालात मामलात हूंदा उहे बि दिलचस्पी सां ॾिसण ईंदा हुआ। अॼु उहा असांजी तारीख़ी क़दीमी अस्पताल मेन गेट खां वठी करे अवां गेट जी हालत ॾिसो, जेका हिकु तारीख़ी गेट जोड़ियल आहे। उन ते जेको अवां पाण बि रिपोर्ट कयो आहे पंहिंजे वीडियो में, एक ख़ूबसूरत उन ते जेकी मथां गुल जोड़िया विया आहिनि, उन गेट खे बढ़ायो वियो आहे। उन जी मालिकी न थियण जे करे उहा गेट टुटी चुकी आहे ऐं छत जो हाल ॾिसो, एॾी ज़बून हाल थी वई आहे जो अवां ख़ुदि उन खे रिपोर्ट कयो आहे जो उन जी छत मां मथां वण पैदा थी चुका आहिनि ऐं फर्श मुकम्मल ख़तम थी चुको आहे, ज़बून थी चुको आहे, दीवारूं ज़बून थी चुकियूं आहिनि, दरवाज़ा नाकारा बणिजी चुका आहिनि ऐं कंहिं जो बि इन तरफ़ तवज्जो न आहे। कागज़ी कारवायुनि में त इहे केतिरा ई मरतबा जुड़ी चुकी आहे, पर अमली कमु न थियो आहे, जंहिंखे अवां हिकु सुहिणे अंदाज़ सां रिपोर्ट बि कयो आहे ऐं बार बार सर्वे थियण जे बावजूदु, रिपोर्टूं ठहण जे बावजूदु अमली कमु कोन थियो आहे। सो हाणे बि कुझु टाइम पहिरीं सर्वे थी, रिपोर्टियूं बि उन जूं ठहियूं आहिनि, पर इहो ई आहे त इहा कागज़ी कार्रवाई रहंदी ऐं कागज़ी कार्रवाई में ई ठही वेंदी। उन जे करे असां इहो मुतालबो कयूं था त सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ताईं इन खे कम खे न रखियो वञे, अमली कमु कयो वञे। हाँ, अवल त अदील साहब तव्हांजा शुक्रियो अदा कयूं था पिया जो तव्हां अहिड़े हसास मसइले खे जेको आहे हाईलाइट कयो था पिया। RBUT हॉस्पिटल जेका आहे राव बहादुर ओधोदास ताराचंद जे नाले सां जेका असांजे हिंदू कम्यूनिटी पहिरीं पार्टीशन खां अॻु में असांजे शिकारपुर खे जेको तोहफ़ो ॾिनो हुयो, जंहिंसां जेको आहे न शिकारपुर बल्कि जेको आहे असांजे आस पास तक़रीबन अधु सिंध कवर कंदी जेको आहे हिते उहे मरीज़ ईंदा, उहे सेहतियाब थींदा हुया। हिन जेको स्ट्रक्चर ठहियलु आहे जेको आहे इहो तव्हांखे हिन वक़्तु बि जेको हेरिटेज वारनि मिलंदो। तव्हां कोशिशि कयो जेको आहे जेको नक्शो आहे हिन वक़्तु ग्राउंड ते जेका हॉस्पिटल आहे जेको आहे उहा अधु बि न वञी बची आहे। जेकॾहिं मुकमल जेको आहे हिन हॉस्पिटल खे रिनोवेशन करे जेको आहे ऐं हिन जो स्ट्रक्चर साॻिए तरीक़े सां बहाल कयो वञे त जेको असांजो सेकेंड फेज़ जेको ठहियो आहे नई बिल्डिंग, त उन जी ज़रूरत बि न आहे, छो जो हिन खे अध खां वधीक जेको आहे हॉस्पिटल खे जेको आहे ख़तमु कयो आहे ग्राउंड ते ई न आहे। उहे वार्ड ग्राउंड ते न आहिनि, उहे हिन जा जेके क्वार्टर हूंदा हुया, बंस वार्ड हूंदा हुया, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेको आहे हिन वटि जेको आहे वार्ड हूंदा आहिनि, उहे हिन वक़्तु तव्हांखे किथे नज़र ई न ईंदा, नालो निशान ई न ईंदो। जेको आहे तव्हां वेहंदव त 90% जेको आहे 80% जेका हॉस्पिटल जेको आहे तव्हांखे ज़बून नज़र ईंदी, 50% जो जेको आहे तव्हांखे वजूद नज़र न ईंदो। इन जे करे असांजो जेको मुतालिबो इहो आहे त जेको पहिरियों जेको हिन जो नक्शो आहे, जंहिं नक्शे में जेको इहा ठहियलु हुई, रिनोवेशन जेको आहे इहा 50% जेका हिन वक़्तु बीठी आहे, इहा छड़ो बहाल न थिए। जेको आहे हेरिटेज सकाफ़त सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ी हुकूमत प्लस में जेकर हिननि खे मदद खपे त इंडिया जा वज़ीर बि चवनि था पिया, इन जेको आहे जिन माण्हुनि बुनियादु विधो हुयो उतां जा माण्हू हिन वक़्तु बि पाकिस्तान ईंदा आहिनि इंडिया खां जेको आहे। ऐं हिन अस्पताल खे रिसेंटली साल ॾेढ अॻु में जेको हुननि विज़िट बि कई, जेको आहे हितां जे एडमिनिस्ट्रेशन जेका अॻु में हुई उन्हनि खे बि, शहर जे माण्हुनि खे बि जेको हुननि अपील कई, जेकॾहिं हिन खे रिनोवेशन जी ज़रूरत आहे, गवर्नमेंट वटि जेको आहे ताक़त कुवत न आहे त तव्हां असांखे ॿुधायो,
त असां हुनखे जेको आहे साॻे स्ट्रक्चर सां जेको आहे बहाल करायूं, पर पोइ अलाए छा सबबु आहे, न सिंध गवर्नमेंट में इंस्ट्रक्चर वरिती पई, न जेको वफ़ाक़ी हुकूमत, न जेके इदारा हेरिटेज जा सकाफ़त जा आहिनि, न असांजा हितां जा MP MNA जेको आहे चूंडियल नुमाइंदा इन में जेको आहे इंट्रस्ट वठनि था पिया। हिंदू सिंध जी उहा वाहिद इहा हॉस्पिटल आहे जेका एशिया लेवल ते मशहूरु हॉस्पिटल आहे। ऐं असां इंडिया जे सियासतदाननि जी ॻाल्हियूं ॿुधूं था, उहे इहो मिसाल था ॾियनि त शिकारपुर में राव बहादुर उदादास ताराचंद हिकिड़ी हॉस्पिटल ठाराई। उनजो सबबु इहो हो त हुनजी अमड़ जेका हुई उहा बीमार हुई, उनखे हू भारत वठी वियो, उनखां पोइ हुनजो इलाजु कराए वापसि खणी आयो सिहतयाब कराए। हुनजी अमड़ डिमांड कई त मूंखे त तोखे पैसा आहिनि, मूंखे तूं होसि ताईं वञी करे इलाजु कराईंदो, पर हिते जेके रहंदड़ रहवासी आहिनि सिंध जा ऐं शिकारपुर जा, उन्हनि जे बचनि खे एतिरा पैसा थोरा ई आहिनि त उहे पंहिंजे माउरनि खे वठी वञनि ॿियनि मुल्कनि में ऐं उते वञी करे जेको आहे सो उन्हनि जो इलाजु कराए सघनि। सो मां तोखे इहा गुज़ारिश कंदुसि, अमड़ हुनखे चयो, हुकुम कंदुसि त हिकिड़ी हॉस्पिटल हिते तामीर कराए जेका चैरिटी हॉस्पिटल हुजे, ख़ैराती हॉस्पिटल हुजे, जीअं ग़रीब आवाम बि उते इलाजु कराए सघे। पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे, अॼु जेका रिपोर्ट तव्हांजे चैनल जे, तव्हांजे वेब न्यूज़ या यूट्यूब जे हवाले सां जेका रिपोर्ट तव्हां ठाही आहे, तव्हांखे सलाम पेश करियां थो। तव्हां हिकु हिकु चीज़ निमाया ऐं ज़ाहिर कई आहे। ऐं पहिरियां त ईअं महसूसु थींदो हो असां त जेके दाख़िली रस्ता आहिनि वञण बि थिए थो, असां पंहिंजे ॿारनि खे बि उते इलाज लाइ वठी वेंदा आहियूं, पंहिंजे घर जे भातियुनि खे बि इलाज लाइ वठी वेंदा आहियूं, पर वठी वरी वापसि ईंदा आहियूं। इन्हनि चीज़नि जी तरफ़ तवजो ॼण घटि हूंदो आहे। पर अॼु तव्हांजी जेका इहा रिपोर्ट असां ॾिठीसीं त दिलि रत जा ॻोढ़ा ॻाढ़े थी, ऐं इहा चीज़ महसूसु कईसीं त बराबरि ऐं शिकारपुर जी जेका सिविल हॉस्पिटल आहे, जंहिंजो नालो आहे राव बहादुर उदादास ताराचंद, उहा ज़बू हालत जो शिकार आहे ऐं उहा ख़तमु थींदी पई वञे। जे अगरि इन हॉस्पिटल ते तवजो न ॾिनो वियो त मां सम्झां थो त कुझु सालनि में इहा निस्त नाबूद थी वेंदी।